गोड़ाने डैम जा जेके मुतासर आहिनि उहो इस्लाम कोट प्रेस क्लब ते हिकु भेरो ॿीहर एहतजाज करे पहुतल आहिनि। हीउ कहिड़ो मुतालबो कनि था, अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हीउ छा था चवनि? 635 ॾींहं आहिनि पुरमन एहतजाज खां पोइ जेका आहिनि हिननि चूंडियल नुमाइंदनि जे चवण ते जेका आहिनि एहतजाज ख़तमु कयो, पर अॼु 2 साल गुज़रण खां बावजूद बि जेके हिननि चूंडियल नुमाइंदनि जेको आहिनि वरी वापसि अची माण्हुनि सां जेको न मिलिया आहिनि ऐं न मसइला हल कया आहिनि। चूंडियल नुमाइंदा ऐं वज़ीर मुराद अली शाह ऐलान करियो गुड़ाणे लाइ त फ़ी माण्हू खे सालानो लख रुपया ॾींदासीं। 2016 में उन्हनि ऐलान करियो। अॼु 2021 आई आहे, अञा उन्हनि माण्हुनि जी का पुछा बि कोन कई आहे। माण्हू दर बदर, उन्हनि जूं ज़मीनूं ख़राबु। हू पाणी जेको अॼु असां ॾिठो आहे अखियुनि सां, अहिड़ो पाणी आहे माल पींदो, उन्हनि माल जो असीं खीर पींदासीं त असां में बीमारियूं फैलदियूं। न क़बूली में आयल आहे। DC जा चक्कर काटींदे AC जा कई घुमी घुमी थको ऐं ख़र्च करे अञा ताईं कुझु कोन आहे। गवर्नमेंट सरू ई नंबर ॾेई छॾियो आहे पर थिए कुझु कोन पियो। माल बि मरण लॻो आहे, बीमारियूं वधी वियूं आहिनि ऐं असां पाण इंसान जेके आहियूं उहे बिल्कुलु तकलीफ़ में आहियूं ऐं बुखार नथो छॾे, मच्छर जा वयल आहिनि। ॻोठ में माल जे लाइ जेको बीमारी वधी आहे, पाणी खारो गंदो पाणी छोड़ करे वियो वञे। पहिरीं असां वाइदो कयो त गंदो पाणी खे असीं कोन छोड़े कंदासीं, इहो असांजे मग़ज़ में हणी छॾियो आहे। हीअ चवनि पिया त कंपनी जेका से ज़बरदस्ती उहो हाणे जेका से ज़हरीलो पाणी आहे पावर प्लांट जो उहो उन छोड़ करणु शुरू कयो आहे। उनखां पोइ जेको मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उहे पखिड़िजनि पियूं। मुतालबो कनि पिया वॾे वज़ीर सिंध खां त नोटिस वरितो वञे, कयल जेके वाइदा आहिनि उन्हनि ते अमल करे असां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन अहमद अली सांगी सां गॾु गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।